दोस्तों तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी आंदी आहे। जी हाँ दोस्तों, अॼु सिंधी ड्रामो यानी हिकु ज़बरदस्त एक्टर जंहिंजो सिंधी ड्रामो अची रहियो आहे उन जी हिकु बहितरीनु अपडेट्स तव्हांखे ॾियण वारो आहे हिन वीडियो में। मूंखे उमेद आहे वीरन जी वस्ती बि ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़ुशी ख़ुशी सां। होॾां पाप नगर ड्रामो बि तव्हां ख़ुशी ख़ुशी सां ॾिसी रहिया आहियो। तव्हांखे ॿिनि ड्रामनि में तव्हां इंजॉय करे रहिया आहियो। बहरहाल जंहिंजो इंतज़ारु सभ खां वधीक तव्हांखे आहे उन जी अपडेट मां ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं, हलंदासीं अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों हर कमेंट में असां ॾे इहो ई अचे थो त आज़म मैंगल जो पंहिंचावे ड्रामो कॾहिं ईंदो, आज़म मैंगल जो पंहिंचावे ड्रामो कॾहिं ईंदो। हर कमेंट में फेसबुक पेज ते, असांजे यूट्यूब चैनल ते सभई कमेंट आज़म मैंगल जा अचनि था। यानी आज़म मैंगल जा जेका बि फैन आहिनि उहे कमेंट करे रहिया आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त आज़म मैंगल जो सभिनी खे सभ खां वधीक इंतज़ारु आहे त इहो ड्रामो कॾहिं ईंदो। दोस्तों पंहिंचावे ड्रामो तमामु जल्द तव्हांजे अॻियां फाइनल थी अचण वारो आहे ऐं जेके बि इंतज़ारु करे रहिया आहिनि उन्हनि जो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। आज़म मैंगल जो हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल जंहिंजो नालो आहे पंहिंचावेरी तमामु जल्द सिंध टीवीअ ते हलंदो।